गढ़ी यासीन का सच्चाई न्यूज़ जे नुमाइंदे ज़ुल्फ़कार भुट्टे जी रिपोर्ट अमां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन नमशाक जी खाटी खणण लाइ इरीगेशन खाते टेंडर जारी करे करोड़ें रुपया हड़प करण जो मनसूबो तैयार करे वरितो। 8 आरडी ते मुश्तमिल नमशाक जी खाटी खणण लाइ हिकिड़े क्रेन मशीन बिहारे सुस्त रफ़्तारीअ सां कमु करण लॻा। गुज़िरियल 10 ॾींहनि में रुगो 7 खां 8 आरडी जो कमु मुकमल थी सघियो। इरीगेशन इंजीनियर अमजद जतोई ठेकेदार सां मिली भगत करे नमशाक जी खाटीअ लाइ आयल करोड़ें रुपया हड़प करण लाइ मनसूबो तैयार करे वरितो आहे। आबादगार अॻुवाण अरसला ख़ान सीलरो पारां नमशाक जी खाटीअ जो कमु जून खां अॻु मुकमल न थियण जी सूरत में इंजीनियर ऐं ठेकेदार ख़िलाफ़ सख़्तु चिता जो ऐलान। वधीक अरसला ख़ान सीलरो पंहिंजे हिकु प्रेस बयान में चयो आहे त असांजे खीरसर केनाल ते असांजे केबीएस गोलोदड़ो खां हिकिड़ी शाख निकिरे थी नुम शाख। मुंहिंजे सम्झ में जंहिंजो हिकिड़ो टेंडर थियो आहे ताज़ो, उहे टेंडर त असांखे नथा ॾियनि इरीगेशन वारा, पर उन में करोड़े रुपयनि जो कमु आहे जेकी तक़रीबन 8 आरडीनि ते शाख आहे असांजी निम शाख, जंहिंजी खाटी खणणी आहे। हाणे असां 10 ॾींहं पहिरियां खां वठी उते हिकिड़ी क्रेन मशीन पहुती आहे जेकी चेन वारी आहे, उनजी असां वीडियो बि रखी आहे। 10 ॾींहं थिया आहिनि, उन 7 खां 8 आरडियूं माना हिन वक़्त ताईं शाख जूं खाटी कई आहे, बाक़ी 60 आरडियूं 65 अञा रहनि थियूं। उते इंजीनियर आहे अमजद हुसैन जतोई, जंहिंसां असां बार बार फ़ोन ते राब्ते करण जी कोशिशि कई आहे, जेको असांजी फ़ोन बि नथो खणे। उन्हनि करोड़ रुपयनि जे कम जी उते हिकिड़ी माना मशीन बीहारी अथनि, त जीअं शायदि उन्हनि इहो सोचे बीहारी आहे त कुझु ॾींहंनि खां पोइ आबादगारनि खे पाणी खपंदो, जंहिंजे करे उहो असांखे घुर कंदा त बाबा खाटी लेट थी थिए, बसि तव्हां पंहिंजी मशीन कढी असांखे पाणी ॾियो त असां पंहिंजी ज़मीननि खे ॾियूं, त असां इहे मशीन कढियूं हलिया वेंदासीं ऐं इहे जेके करोड़े रुपया आहिनि इहे हड़प थी वेंदा। अमजद हुसैन जतोई हुजे, असांजो चीफ इंजीनियर आहे पंहिंजो एसी आहे सुल्तान मर, उन्हनि खे मां इहा थो गुज़ारिश कयां त महिरबानी करे जॾहिं तव्हां उनजो टेंडर बि कयो आहे त 2-3 मशीनूं लाइ टाइम बचायो, त जीअं तकिड़ो पाणी अचे त असां आबादगार पंहिंजो फसल खाए सघूं। हिननि खे असां बार बार हिननि खे फ़ोन कयूं था, जतोई साहब खे, जतोई साहब अलाए छो असांजी फ़ोन कोन थो खणे, असां सां राब्तो नथो करे, न मशीनूं वधाए थो। हिकिड़ी मशीन केतिरे ताईं 8 आरडियुनि खे खणंदी।